अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वलाक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि व मन इक़्तदा बिहदिही इला यौमिद्दीन, अम्मा बाद। अॼु सिंध जे हिकु मशहूरु दहरिए ऐं बदबख़्त इंसान अमर जलील जो क्लिप ॾिसण जो मौक़ो मिलियो, जंहिंमें हिन बदनसीब इंसान रब्बुल आलमीन जी वॾे पैमाने ते तौहीन कई आहे। अफ़सोस सां चवणो पवे थो त वॾे तादाद में हुते माण्हू मौजूदु हुया, लेकिन कंहिं में जुरत न थी जो उथी संदसि गले मञा जले त तूं अल्लाह ताला जी शान में गुस्ताखी करीं पियो, तो रब्बुल आलमीन जी तौहीन कई आहे। लेकिन असांजा मुस्लमान भाइर जेके मौजूदु हुयासीं खिलंदा रहिया। अल्लाह जा बानो मूंखे ॿुधायो क़यामत ॾींहुं तव्हां पंहिंजे रब खे कहिड़ो जवाबु ॾींदो। हिकु माण्हू असांजे ख़ालिक ऐं मालिक जी तौहीन करे ऐं तव्हां खिलंदा रहो। अल्लाह जा बानो जेके इहा ई सूरत हाल रही त पोइ यादि रखो अल्लाह जे अज़ाब खां असांखे केरु बचाए नथो सघे। क़ुरान करीम में सूरह तौबा जी आयत नंबर 65 ऐं 66 जे अंदरि अल्लाह ताला मुनाफ़िक़नि जो ज़िक्र कयो आहे त उहे मज़ाक उॾाईंदा हुआ दीन जो, अल्लाह जो, अल्लाह जे रसूल जो, क़ुरान जी आयतनि जो। अल्लाह ताला छा फ़रमायो, कुल अबिल्लाहि व आयातिही व रसूलिही कुंतुम तस्तहज़िऊन ला तातज़िरू क़द कफ़रतुम बाद ईमानिकुम। ऐं पैगम्बर तूं हिनखे चओ, छा तव्हां अल्लाह संदसि आयतनि ऐं संदसि रसूल जो मज़ाक उॾायो था? तव्हां बहाना न बनायो, तव्हां ईमान आणण खां पोइ कुफ़र कयो आहे। मूंखे ॿुधायो हीअ जेका बकवास हिन कई आहे बदबख़्त इंसान अल्लाह ताला जे शान में, इन खां मथे कुफ़र कहिड़ो थींदो जो रब्बुल आलमीन खे ज़ालिम इंसान बदनसीब जो लफ़्ज़ इस्तेमालु करे पियो, उनखां सवाइ अल्लाह जे लाइ अवगुण बयानु करे पियो। नऊज़ बिल्लाह, उहो रब जेको अल हमीद आहे, जेको अल अहद आहे, जेको असमद आहे, अल वाहिद आहे, उन रब जा ऐब बयानु करे पियो, अल्लाह जे बारे में कुफ़्र अल्फाज़ चवे पियो। ऐं अफ़सोस जो असांजा मुस्लमान इन ते खिली रहिया आहिनि। ऐं वक़्त जी हुकूमत खां मुतालबो करियां थो, ख़ुदारा अखियूं पटियो, जेकॾहिं तव्हां हिन माण्हू खे सज़ा न ॾिनी त पोइ अल्लाह जे अज़ाब खां तव्हां बची न सघंदो। हीउ पाकिस्तान जो आइन मुंहिंजे साम्हूं मौजूदु आहे। इन जो पहिरियों जुमिलो इहो ई आहे त इक़्तिदार आला अल्लाह ताला जी ज़ात वटि आहे। इक़्तिदार आला जो मालिक अल्लाह ताला आहे। हाणे उन ई रब जे शान में मुल्क जे अंदरि गुस्ताखी कई वञे सरे आम सवे माण्हुनि जे साम्हूं ऐं उनखे सज़ा न मिले त पोइ अल्लाह जे अज़ाब जो इंतज़ारु करियूं। ॿियो छा रहियो मूंखे ॿुधायो। अल्लाह जा बानो, जी ज़िंदगी हमेशह कोन रहंदी, चंद ॾींहंनि जी आहे। रब जे शान में गुस्ताखी थिए, मोमिन खे घुरिजे उथी खड़ो थिए। छो हिते कंहिं मकतब फ़िक्र जो फ़र्क़ु न आहे, चाहे देवबंदी हुजे, चाहे बरेलवी हुजे, चाहे अहले हदीस हुजे, चाहे अहले तशय्युअ जो को फ़र्द हुजे। मूंखे ॿुधाए, अल्लाह त सभिनी जो आहे न। हिकिड़ो बदनसीब इंसान रब्बुल आलमीन जे बारे में हेतिरी गुस्ताखी करे पियो ऐं असां ख़ामोश हुजूं। मुंहिंजो मुतालबो आहे सभिनी मुस्लमान भाइरनि खां, त उथो हिन माण्हू जी पकड़ करियो। तव्हां त आईंदा के ज़ालिम खे जुरत न थिए जो अल्लाह ताला जे बारे में अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु करे। केॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे, असांजो ख़ालिक ऐं मालिक जंहिंजा असां ते बेशुमार अहसान, उन रब जे बारे में बकवास कई वञे त नऊज़ बिल्लाह अल्लाह ताला खे माना ज़ाल न आहे। इहा त अल्लाह जी अज़मत आहे जो रब कंहिंजो मोहताज न आहे, न कंहिं घरवारी जो, न कंहिं औलाद जो। उनखे अल्लाह जो अवगुण करे पियो ॿुधाए। अल्लाह ताला जे लाइ नऊज़ बिल्लाह बदनसीब जो लफ़्ज़ इस्तेमालु पियो करे। एॾो बदबख़्त इंसान आहे इहो। हक़ीक़त इहा त इहे दहरिया हाणे ज़िंदगी जे आख़िरी हिसे में आहिनि, फ्रस्ट्रेशन जो शिकार आहिनि, मायूसी जो शिकार आहिनि, छो त मरण कंधी ते अची पहुता आहिनि। लेकिन रब्बुल आलमीन इन्हनि जूं साज़िशूं नाकाम करे छॾियूं आहिनि। सॼी ज़िंदगी इस्लाम जे ख़िलाफ़ बकवास कंदा रहिया, पर अॼु हिन साॻी सिंध जे अंदरि वॾो तादाद नौजवाननि जो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे फज़ल करम सां दीन इस्लाम अची चुको आहे। हे नाकाम आहिनि, नामुराद थी चुका आहिनि। ऐं इन फ्रस्ट्रेशन जे अंदरि इहे माण्हू बकवास कनि था अल्लाह जे बारे में, अल्लाह जे रसूल जे बारे में ऐं दीन इस्लाम जे बारे में। ऐं वक़्त जी हुकूमत खां मुतालबो करियां थो, अल्लाह जे वास्ते अखियूं खोलियो, ख़बरदार थियो। जेकॾहिं रब्बुल आलमीन जी तौहीन मुल्क में कई वञे पई, तव्हां ख़ामोश आहियो, रब्बुल आलमीन खे कहिड़ो जवाबु ॾींदा क़यामत जे ॾींहुं?
सॼी ज़िंदगी तव्हां हिते मौजूदु रहंदो। रब जे साम्हूं तव्हांखे पेश थियणो आहे। मूंखे ॿुधायो, अल्लाह पुछंदो त मुंहिंजा बाना जॾहिं मुंहिंजी तौहीन कई पे वई, तूं किथे हुएं? छा जवाबु ॾींदासूं? तंहिंजे करे जेके मुस्लमान भाइर आहिनि, सभिनी खां मुतालबो करियां थो, बराए महिरबानी हिन ज़ालिम शख़्स जी पकड़ करियो, हुनजो ताक़ुब करियो। तां ताईंदा कंहिं बदनसीब इंसान जी ज़रूरत न थिए जो अल्लाह ताला, अल्लाह जे रसूल या दीन इस्लाम जो मज़ाक़ उॾाए सघे। अल्लाह ताला पाण सभिनी खे क़ुरान हदीस ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।